हैदराबाद में पोलियो जो हिकु ॿियो केस ज़ाहिर थियो आहे। नेशनल ईओसी मूजिबि हैदराबाद मां पोलियो वायरस जी नएं केस जी तस्दीक थी आहे। नेशनल ईओसी मूजिबि हलंदड़ साल पाकिस्तान में पोलियो जा 27 केस ज़ाहिर थी चुका आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त हैदराबाद में पोलियो जो हिकु ॿियो केस ज़ाहिर थियो आहे। नेशनल ईओसी मूजिबि हैदराबाद मां पोलियो वायरस जी नएं केस जी तस्दीक थी आहे। नेशनल ईओसी मूजिबि हलंदड़ साल पाकिस्तान में पोलियो जा 27 केस ज़ाहिर थी चुका आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त हैदराबाद में पोलियो जो हिकु ॿियो केस ज़ाहिर थियो आहे। अहम ख़बर खां खे आगाह करे रहिया आहियूं हैदराबाद में पोलियो जो हिकु ॿियो केस ज़ाहिर थियो आहे। नेशनल ईओसी मूजिबि हैदराबाद मां पोलियो वायरस जी नएं केस जी तस्दीक थी आहे। नेशनल ईओसी मूजिबि हलंदड़ साल पाकिस्तान में पोलियो जा 27 केस ज़ाहिर थी चुका आहिनि। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त हैदराबाद में पोलियो जो हिकु ॿियो केस ज़ाहिर थियो आहे।